कहाणी शैतान जो संसार। अमर जलील। एॾा कम कंदे कंदे मां थकिजी पियो आहियां सर। मां बेज़ार थी पियो आहियां पंहिंजी ज़िंदगीअ खां। बदरू भंडारी ॿिन्ही हथनि में मथो झले वेही रहियो। हिन जा कसरती कुल्हा अॻिते झुकी आया। काफ़ी देर ताईं चुप रहियो, पोइ कंधु खणी मूं ॾांहुं ॾिठईं। चयईं, मां छा करियां सर? पुछियोमांसि, अमल करे सघंदे? रोज़ जी मारामारीअ वारे माहौल मां निकिरण लाइ मां सभु कुझु कंदुसि। बदरू भंडारीअ चयो, अवां दुनिया जा लाह चाढ़ा ॾिठा आहिनि, मूंखे ॿुधायो मां छा करियां? मूं गौर सां बदरूअ ॾांहुं ॾिसंदे चयो, इनकार करणु सिख। इनकार करणु सिखां? ताजुब थियुसि। ॻाल्हि सम्झ में न आयसि। मूं ॾांहुं ॾिठईं। चयुमि, जेको कमु न वणई सो कमु करण खां इनकार करे छॾ। सोच में पइजी वियो। कुर्सीअ तां उथियो। 6.5 फुटनि जो कदावर मुड़ुसु मूं ॾांहुं पुठी करे दरीअ वटि वञी बीठो। पर्दो हटाए दरीअ मां ॿाहिरि ॾिठईं। विख खणी 10 माड़ तां हेठि निहारियईं। हेठि निहारींदे पुछियईं, सर, ख़ुदकशी खां झलींदा छो आहिनि? वराणियुमि, इंसान पंहिंजी मर्ज़ीअ सां दुनिया में न ईंदो आहे, तंहिं करे पंहिंजी मर्ज़ीअ सां ई दुनिया छॾे वञण जो खेसि अख़्तियार कोन्हे। मुंहुं वराए मूं ॾांहुं ॾिठईं। चपनि ते मुर्क हुअसि। चयईं, ॾाढो बेवस आहे इंसान। मूंसां झुकी मिलियो। चयईं, अव्हां वटि अची दिलि जो बोझ हल्को थी वेंदो आहे। हथ जोड़े पुठीरो हलंदे बदरू हलियो वियो। मां इहा दावा न कंदुसि त बदलदीन भंडारी मुंहिंजो मुरीद हो, न ई हिन सां मुंहिंजो को रत जो रिश्तो हो। हिन सां मुंहिंजी मुलाक़ात बि हैरान कंदड़ हालतुनि में थी हुई। अव्हां खे ॿुधाइणु ज़रूरी थो सम्झां। ही कुझु वरिया अॻु जी ॻाल्हि आहे। मां थाईलैंड जी सिखोथाई थीमा थेरित यूनिवर्सिटीअ मां मास कम्युनिकेशन में MA करण ऐं उते कुझु साल पढ़ण खां पोइ कराची मोटी आयो हुउसि। सच ॿुधायांव, मोटी अचण लाइ मुंहिंजो कतई को इरादो न हो। मां थाईलैंड में ख़ुशि हुउसि। मूंखे साह खणण में ॿूसट न थींदी हुई। मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में दावत ते लेक्चर ॾियण वारो अंदर जो हाल ओरींदे दिलि कुंभी न वेंदी हुई। मौलवियुनि ऐं एजेंसियुनि जो डपु वराए न वेंदो हो। निंड न फिटंदी हुई। हिकिड़े ॾींहुं कराचीअ मां एशियन एडवर्टाइजिंग कारपोरेशन जे मैनेजिंग डायरेक्टर अनवर तेजानी जो तफ़सीली ख़त आयो। लिखियो हुअईं त चीफ कंसेप्ट राइटर जी पोस्ट ख़ाली थी आहे, तूं हिकदमि अची संभाल। अञा ॿुॾतर में हुअसि जो मथां अनवर तेजाणीअ जी टेलीफोन कॉल आई। हिकदमि पुछईं, कॾहिं तूं अचीं? चयुमि, सोचां पियो। सोची छा पियो? अनवर तेजाणी ऐं मां BVS पारसी स्कूल में 7 साल क्लासमेट रहिया हुआसीं। हिक ई बेंच ते वेहंदा हुआसीं। मैट्रिक बि गॾु कई हुईसीं। वॾा थी कुर्तकार सां लॻासीं, तॾहिं बि हिक ॿिए सां इहे हुजत हलाए सघंदा हुआसीं। अनवर तेजाणी चयो, ईंदड़ सूमर ते अची ज्वाइन कर। मां कराची मोटी आयुसि। एशियन एडवर्टाइजिंग कारपोरेशन में वञी शामिल थियुसि। ॿिए ॾींहुं अनवर तेजाणी मूंखे पाण कारपोरेशन तरफ़ां लीज़ ते वरितल फ्लैट ते वठी आयो। में अॻूणो चीफ कंसेप्ट राइटर रहंदो हो ऐं हिकिड़े ॾींहुं पुरअसरार नमूने 10 माड़ ते फ्लैट जी बालकोनी मां हेठि सड़क ते किरी मरी वियो हो। संदसि ज़ाल कारपोरेशन खां ग्रेजुएटी ऐं इंश्योरेंस जा लखें रुपया वठी ॿारनि समेत अमेरिका हली वई हुई। मूंखे फ्लैट में रहंदे 10-15 ॾींहं खनि मस थिया हुआ जो हिकिड़े ॾींहुं 3-4 मोतबर क़िस्म जा माण्हू मूंसां मिलण आया। बिल्डिंग मैनेजमेंट जा मेंबर हुआ। मूंखे अंदरि आणे विहारियो। मूंखां थाईलैंड जा हाल अहवाल वरिताऊं। थाईलैंड जी आला यूनिवर्सिटियुनि जो हाल अहवाल ॿुधी हिननि जी दिलचस्पी ख़तम थी वई। हिननि मां हिकु ॼणे चयो, अबू भाई ॾाढो सुठो ऐं नेक शख़्स हो। मूंखां पुछो, केरु अबू भाई? वराणे, तोखां अॻु हिन फ्लैट में रहंदो। ओ, मूंखे यादि आयो। चयुमि, अबू बकर भाई जी ॻाल्हि पिया करो? हा, अबू बकर भाई, थधो साह खणंदे चयईं। रोज़े निमाज़ जो पाबंद हो। चयुमि, सुठी ॻाल्हि आहे। पोइ चयऊं, बिल्डिंग जी बेसमेंट में 5 वक़्त निमाज़ जो बंदोबस्तु कयल आहे। चयुमि, सुठी ॻाल्हि आहे। मूंखे केक खारायो, शरबत पीआरियो, हू हलिया विया। 10-15 ॾींहंनि खां पोइ वरी मिलण आया। गुज़िरियल दफ़े जंहिं शख़्स मूंसां वधीक सवाल जवाब कया हुआ, तंहिंजो नालो हाजी यूसुफ हो। हाजी यूसुफ अचण शर्त पुछो, तुंहिंजी तबियत ठीकु त आहे न? बिल्कुलु ठीकु आहे। मूं हैरान थींदे पुछो, छो, छा थियो? चयईं, असां तोखे बेसमेंट में हिकु दफ़ो बि निमाज़ पढ़ंदे न ॾिठो आहे। सम्झोसीं शायदि बीमार आहीं। चयुमि, ॻाल्हि छा आहे जो मां राति जो देरि ताईं कमु कंदो आहियां, सुबुह जो देरि सां उथंदो आहियां, नेरनि बि वञी ऑफिस में कंदो आहियां। हिननि हिक ॿिए ॾांहुं ॾिठो। हाजी यूसुफ पुछो, तुंहिंजा ॿार थाईलैंड मां अञा न आया आहिनि छा? मूंखे ॾाढो ताजुब लॻुमि। चयुमि, मूंखे ॿार त आहिनि ई कोन। हू सभई थोरो शिरकिया।
हाजी यूसुफ पुछो, ऐं तुंहिंजी ज़ाल? मूंखे अलाए छो खिल अची वई। चयुमि, मूंखे ज़ाल बि कोन्हे। हाजीअ पुछो, मरी वई आहे? खिल ते ज़ब्त कंदे चयुमि, शादी कयां हा त मरे हा न। त छा? हाजी यूसुफ चयो, तूं अञा ताईं शादी न कई आहे? अधड़ो थी वियो आहीं। चयुमि, मां शादीअ जे क़ाबिल न आहियां। मुंहिंजी ॻाल्हि हिननि खे कतई सम्झ में न आई। वेंदे वेंदे पुछाऊं, उन जो मतिलबु आहे त छड़ो आहीं? उन राति मूं पाकिस्तान मोटी अचण वारे पंहिंजे फ़ैसिले ते ॾाढो पछतायो। एतिरा साल थाईलैंड में रहियुसि, पर कंहिं इन क़िस्म जी आॾी पुछा मूंखां न कई हुई। कंहिंखे बि मुंहिंजे बारे में सोचण जी फुर्सत न हुई त मुंहिंजी ज़ाल किथे आहे, मुंहिंजा ॿार किथे हुआ, मां कंहिं मंदर में, कंहिं गिरजा में, कंहिं मस्जिद में छो न नज़र ईंदो आहियां। ॿिए ॾींहुं बिल्डिंग कमेटीअ तरफ़ां अनवर तेजाणीअ खे ख़त मिलियो, जंहिंमें लिखियो हुअऊं, वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो अव्हां ॿारनि बचनि वारी बिल्डिंग में छड़े लफंगे खे आणे रहियो आहे। ही शरीफ़नि जो मोहल्लो आहे। अवी महिरबानी करे छड़े बदिरां पंहिंजी फर्म जे कंहिं ॿारनि बचनि वारे मुलाज़िम खे रहायो ऐं हिन खे हिकदमि उथारियो। उन खां अलावा ख़त में ॿिया कुझु एतिराज़ उथारियल हुआ। मसलन हिन खे कॾहिं बि निमाज़ पढ़ंदे न ॾिठो वियो आहे। राति खां पोइ घर मोटंदो आहे, यानी अधु राति ताईं आवारा गर्दी कंदो आहे। सुबुह जो तमामु देरि सां निंड मां उथंदो आहे, तंहिंजो मतिलबु आहे त राति जो शराब पीअंदो आहे वग़ैरह। अनवर तेजाणीअ पंहिंजे लाइ फर्म मां हिकु वकील खे घुरायो ऐं बिल्डिंग कमेटी ॾांहुं कानूनी जवाबु मोकिलियो। जवाबु मोकिलण खां अॻु हिन ख़त मूंखे ॾेखारियो। लिखायो आई, फ्लैट असांजे फर्म जी मिल्कियत आहे। असांजी फर्म में आला इख़लाक़ ऐं आला तालीम याफ़्ता माण्हू कमु कंदा आहिनि। असीं पाण बचनि वारा माण्हू आहियूं। कंहिं बि ग़लति क़िस्म जे माण्हूअ खे फ्लैट अलाट न कंदासीं। पाकिस्तान जे आइन में किथे बि लिखियलु कोन्हे त माण्हू खे कॾहिं सुम्हणु घुर्जे, कॾहिं घर अचणु घुर्जे ऐं कॾहिं निंड मां उथणु घुर्जे। बाक़ी जेसीं ताईं निमाज़ पढ़णु या न पढ़ण जो सुवाल आहे त उहो अलाह ऐं संदसि बंदे जे विच जो मामिलो आहे, जंहिंमें कंहिंखे बि टंग हणणु न घुर्जे। ख़त रवानो करण खां पोइ अनवर तेजाणीअ मूंखे चयो, घबराइजांइ न, अजायो उॾायो अथऊं त बिल्डिंग असुल में दाऊद इब्राहिम जी आहे। जेकॾहिं हुजे बि त असांखे परवाह न आहे। फ्लैट फर्म जे नाले लीज़ थियल आहे। बिल्डिंग कमेटी जे दबाव में हरगिज़ न अचिजांइ। चयमि तो ख़त कुझु सख़्तु लिखायो आहे। हिननि जो इलाज इहो ई आहे। अनवर चयो, ही क़ौम मार्शला ते हिरियल आहे। चयुमि, कंहिं कंहिं वक़्तु सेर खे सवा सेर मथे में लॻी वेंदो आहे। अनवर खिलियो, चयईं, तूं फिक्र न कर, ही किलोग्रामनि जो दौरु आहे। ख़त वसूल करण खां पोइ बिल्डिंग कमेटी जो को बि मेंबर मूं सां मिलण न आयो, पर मामिलो ठरियो न हो। मेंबरनि जी नज़र मूं ते पवंदी हुई त कहरी निगाहुनि सां मूं ॾांहुं ॾिसंदा हुआ। मां पंहिंजे कम में अहिड़ो मगन मस जो मूं सननि रवैये जो नोटिस न वरितो। मूं जीअं जीअं खेनि नज़रअंदाज़ कयो, तीअं तीअं सननि नफ़रत वही वधंदी। संदसि नफ़रत जो मुंहिंजे कम, मुंहिंजी सिहत, मुंहिंजी निंड, मुंहिंजे आराम ते को असरु न पियो। लॻो पए त उन ॻाल्हि हिननि खे वधीक चिड़ ॾियारे छॾी हुई। हिकु दफ़े स्टूडियोज़ में कमु कंदे मूंखे काफ़ी देरि थी वई। अधु राति खां पोइ जीअं ई गाॾी आणे बिल्डिंग ॿाहिरां बीहारियमि, ॿ जांठा जवान मूं ॾांहुं वधी आया। अखि छंभ में मूंखे खंभे पासे खां पार्क कयल वेगन में बीहारे रवाना थी विया। कुझु देरि ताईं मूंखे सम्झ में न आयो त छा थी रहियो आहे। मूंखे केॾांहुं खणी पए विया। वेगन में ॿ ॿिया माण्हू बि वेठा हुआ। हिननि मुंहिंजे कंहिं सवाल जो जवाबु न ॾिनो। ॼण गूंगनि ऐं ॿोड़नि सां मथो पे मारियुमि। अधु मुनो कलाक खां पोइ हिननि गाॾी आणे हिकु ऊंदाही घिटीअ में बीहारी मूंखे हेठि लाथाऊं। उन विच में हिकु तमामु वॾी पर उजड़ियल बंगले जो लोही दर खुलियो। 8-10 ॿिया हथियारबंद मूंखे नज़र आया। खंबी खजण खां वठी उन महिल ताईं मूं पाण खे बार बार मलामत पई कई त मां पाकिस्तान छा लाइ मोटी आयुसि, छो आयुसि। रखी रखी अनवर तेजाणीअ ते कावड़ पई आई। छो मूंखे घुरायईं, छो ज़ोर भरियईं अचण लाइ। मूंखे पक थी वई त बिल्डिंग असुल में दाऊद इब्राहिम जी हुई ऐं दाऊद इब्राहिम जे माण्हुनि मूंखे क़ैद कयो हो। दाऊद इब्राहिम सां पुॼणु अनवर तेजाणी जो कमु न हो। दाऊद इब्राहिम अनेक ॾोहनि में हिंदुस्तान खे घुर्बल आहे, बर्तानिया खे घुर्बल आहे, पाकिस्तान खे घुर्बल आहे, कराची में वॾे ठठ सां रहंदो आहे। मजाल आहे सरकार जो हथु विझेसि। मूं पहिरियों दफ़ो डपु महसूसु कयो। अलाए छो मूंखे पक हुई त मूंखे मारींदा न, पर जुठ ज़रूर कंदा। अहिड़ी सेखत ॾींदा जो मां पहिरें जहाज़ में थाईलैंड मोटी वेंदुसि, न रहंदुसि पाकिस्तान में। हथियारबंद 2 कमरनि मां फिराईंदा मूंखे वॾे हाल में वठी आया। साम्हूं सोफ़े ते हिकु जांठो जवान पलथी मारे वेठो हो, ताक़तवर ऐं लापरवाह पई लॻो। परियां रखियल कुर्सीअ तरफ़ां इशारो कंदे चयईं, वेही रहो। मूं सीने में दिलि खे एतिरी क़दुरु तेज़ी सां धड़कंदे अॻु कॾहिं महसूसु न कयो हो। ख़ुश्क चपनि ते ज़बान फिरियमि। चप रेगमाल महसूसु थिया। हिन खे पाणी पीआरियो। ताक़तवर शख़्स पंहिंजे माण्हुनि खे चयो,
हिननि मूंखे पाणी जो गिलास आणे ॾिनो। मां गीत ॾेई यक साई में समूरो पाणी पी वियुसि। गिलास मोटाए हिकु हथियार बंद खे ॾिनमि। साह में साह पियो। उन वक़्तु मूंखे कुर्बानीअ जो बकर यादि आयो, जंहिंखे कोहण खां अॻु पाणी पीआरींदा आहिनि। जांठे जवान मूंॾा ॾिसंदे चयो, अनवर तेजाणीअ जो लाश पुलिस खे सुभाणे गोरा कब्रिस्तान मां मिलंदो। न न, ईअं न कजांइ मिस्टर दाऊद इब्राहिम। कुर्सी छॾे मां हिन ॾांहुं वधी वियसि। वञी कुर्सी ते वेही रहो, इन सख़्त लहजे में चयो। मां बदरू भंडारी आहियां। मां पहिरें जहाज़ में ही मुल्क छॾे हलियो वेंदुसि। मूं बदरू भंडारीअ खे वेझो वञी हथ जोड़ींदे चयो, अवी अनवर तेजाणीअ खे न मारजो। बदरू भंडारी जूं बिरवूं गतजी वयूं, अखियूं झंझूं करे हू मूं ॾांहुं ॾिसंदो रहियो। मां हथ ॿधी ॿाॾाईंदो रहियुसि, अनवर तेजाणी खे न मारजो। मां पाकिस्तान छॾे हलियो वेंदुसि, बसि अनवर खे न मारजो। बदरू भंडारीअ कुझु सोचींदे मूं ॾांहुं ॾिसंदे सोफ़ा तां उथियो। कदावर ऐं कसरती हो, अखि मुंहुं मां न कढियईं। मूं ॾांहुं वधंदो आयो, विख खन ते बीह रहियो। संदसि ॿियतल भरवूं ढरियूं थी वयूं। मूंखे ताजुब थियो। कुझु हेठि झुकी मुंहिंजे मुंहं में ॾिठाई। संदसि सख़्त चेहरे ते नरमी ज़ाहिर थी पई। जो साॼो हथु पंहिंजे ॿिन्ही हथनि में झलियाई। सड़बाटनि में अंदर जी शिक खे रोकींदे चयाईं, सर सर अदम। मूं ताजुब तां बदरू भंडारीअ ॾांहुं ॾिठो। मूंखे कतई यादि न पिया त हू केरु हो। सर सर, मां बदरुद्दीन भंडारी आहियां। बदरूअ चयो, सर मां अवां वटि पढ़ियो आहियां, सर अब्दुल्ला हारून स्कूल में। एमए करण खां पोइ 2 साल खनि मूं सर अब्दुल्ला हारून स्कूल में पढ़ायो हो। उन ॻाल्हि खे वरिया थी विया हुआ। अनेक शागिर्द हुआ, के सुठा त के शरारती, के ज़हीन त के जॾा, के चङा त के लङा। मूंखे बदरू भंडारी यादि न पई आयो। बदरूअ मुंहिंजो हथु न छॾियो। ॾाढी इज़त, ॾाढी एतिराम सां आणे मूंखे सोफ़ा ते विहारई। सभिनी हथियार बंदनि खे हाल मां हलियो वञण लाइ चयईं। पाण मुंहिंजे भरिसां या ॿिए सोफ़ा ते न वेठो, पाण मुंहिंजे साम्हूं फर्श ते वेही रहियो। इहो सभु कुझु मुंहिंजे लाइ हैरान कंदड़ हो। हिन मूंखे अनेक हवाला ॾिना, पर तॾहिं बि हू मूंखे यादि न पई आयो। मूं हिन खे यादि रहिजी वियो हुयुसि। इहा हुई बदरू भंडारीअ सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात। हू पाण मूंखे फ्लैट ताईं छॾण आयो हो। हेठि झुकी मूंखां मोकिलायईं। चयोमांसि, बदरू, अनवर तेजाणी खे कुझु न कजो। कुझु न कबो, कुझु न थींदो सर। अवी फिकिर न करियो। चवाई, अवी बसि मोटी न वञिजो। दर ताईं वञी वरी मोटी आयो। मुंहिंजो साॼो हथु झले अखियुनि सां लॻायईं। चयईं, गुस्ताखी थी वई आहे, वॾी गुस्ताखी थी वई आहे। माफ़ीअ लाइक़ु त न आहियां, पर मूंखे माफ़ कजो, मूंखे माफ़ कजो सर, मूंखे ख़बर न हुई। मुंहिंजो हथु चुमी बदरू भंडारी हलियो वियो। उन राति मूंखे निंड न आई। सॼी राति मां बदरू भंडारी जे बारे में सोचींदो रहियुसि। हिन जे रवैये मूंखे हैरान करे छॾियो हो। हिकु उस्ताद जी एॾी इज़त करण वारो छोकिरो गुमराह कीअं थी वियो। संदसि हथियार बंद, गाॾियूं ऐं दबदबो ॾिसी मूंखे उहो अंदाज़ो लॻाइण में देरि न थी त बदरू आम रवाजी बदमाश या गुंडो न हो। बदरू भंडारी हर लिहाज़ खां दाऊद इब्राहिम जी टक्कर जो डॉन हो। डॉन सम्झो था न, नओं मुहावरो आहे, पर कुझु अरसे खां पाकिस्तान में हली पियो आहे। जुराइम जी दुनिया खे कारोबार वांगुरु हलाइण वारे खे डॉन सॾींदा आहिनि। ॿियनि ऑफिस में उन ॻाल्हि जो ज़िक्र मूं अनवर तेजाणी सां करणु मुनासिब न सम्झो। उन लाइ मूं वटि को ख़ासि सबब बि न हो। कुझु ॾींहं खां पोइ अनवर जॾहिं पुछियो, बिल्डिंग कमेटी जा मेंबर तंग त नथा करनी, तॾहिं वराणियो हुम, न कतई न। अनवर टहक ॾींदे चयो हो, ही क़ौम डंडे जी ज़बान सम्झंदी आहे, सुधरी विया न। बिल्डिंग कमेटी जे रवैये में आयल तब्दील जो असुल सबब मूंखे तॾहिं बि तेजाणीअ खे न ॿुधायो। हिन खे पंहिंजनि डॉक्टरनि ऐं वकीलनि ते वॾो मान हो। मूंखे ख़ुशफ़हमीअ में रहणु ॾिनो। 8-10 ॾींहंनि खां पोइ अधरात धारे बदरू भंडारी मूं सां मिलण आयो। वेठो न, वरी बि मुंहिंजो साॼो हथु ॿिन्ही हथनि में झलींदे मूंखां माफ़ी घुरियाईं। सर, मूंखे ख़बर न हुई, असुल ख़बर न हुई, मूंखे माफ़ करे छॾिजो। हेॾो सारो कसरती जांठो जवान मूंखे नंढड़ो ॿार महसूसु थियो। मूंखे मथे ते हथु रखी प्यार कयो त जजी पियो। गोॾनि भर वेही रहियो। मुंहिंजो साॼो हथु अखियुनि ते लाहे चुमंदो रहियो। उन खां पोइ मुंहिंजूं अनेक मुलाक़ातूं बदरू भंडारीअ सां थियूं, जिन में थोरे प्यार मिलण सां हू हैबतनाक डॉन मां परेशान थी वियल ॿार थी पवंदो हो। उन्हनि मुलाक़ातनि में हिन पंहिंजो अंदर ओरे विधो, मूंखां कुझु न लिकायो। बदरू भंडारी वज़ीरनि जा कम कंदो हो, असेंबलियुनि ऐं सेनेट जे मेंबरनि जा कम कंदो हो। जॾहिं बुढनि कमनि में पुलिस संदसि साथ ॾियण खां कीबाईंदी हुई, इहे कम खेनि बदरू भंडारी करे ॾींदो हो। मोट में हिन खे ज़रे घटि मुल्की सतह ते सरकारी तहफ़ुज़ मिलियल हो। वज़ीर कबीर, कामोरा, बिज़नेसमैन हिन जा हम प्याला ऐं हम नवाला हुआ।
वॾा वॾा खड़पील पुलिस ऑफिसर संदसि सलामी हुआ। हू पुलिस ऑफिसरनि जूं बदिलियूं कराए सघंदो, बदिलियूं रोकराए सघंदो, खेनि प्रोमोशनियूं ॾियारे सघंदो। संदन कमनि जी फ़हरिस्त ॾाढी भवाइती हुई। ग़रीब गुरबनि खे अबाउनि कखनि मां बेदख़ल करण त जीअं उते अमीर कबीरनि जूं प्लाज़ाऊं ऐं शॉपिंग मॉल ठही सघनि। मिल्कियतुनि ते कब्ज़ा करण, नायाब शयूं ऐं हीरोइन ऐं हथियार ॿाहिरि मोकिलण ऐं ॿाहिरां घुराइण लाइ कस्टम्स, एक्साइज़ ऐं टैक्सेशन ऐं इमिग्रेशन जे ऑफिसनि खे मुठ में रखंदो हो। जजनि ते दबाव विझी अमीरनि ऐं कबीरनि ऐं वज़ीरनि खे हारायल केस खटी ॾियण में बि बदरूअ जी फ़हरिस्त में शामिल हुआ। ज़रूरत पवण ते हू सियासतदाननि खे सियासी मुखालिफ़ माराए ॾींदो हो। बदरू भंडारी जी हैबितनाक वजूद में चङाईअ जी का चिणग हुई, जंहिं विॼ ऐं वाह जहिड़ी संदसि ज़िंदगीअ में अहसास जी दुही दुखाए रखी हुई। कॾहिं कॾहिं वॾो को ॾोह करण खां पोइ मूं वटि हलियो ईंदो हो। हिक ई वाई वात हूंदी हुअसि, सर मां छा करियां, मां ॾाढो थकिजी पियो आहियां, हिन ज़िंदगीअ खां बेज़ार थी वियो आहियां। हिक दफ़े सदर में सोनार की दुकान जी कब्ज़े लाइ मुखालिफ़ दौर सां विढ़ंदे बदरूअ हथां फुटपाथ ते वेठल पौड़ी फ़क़ीरियाणी मारिजी वई। बदरूअ जी ऑटोमेटिक रिवॉल्वर मां निकितल गोॾियुनि थॾे ते फ़क़ीरियाणी खे मारे विधो। कंधु वञी फुटपाथ सां लॻुसि, मुंहुं मेड़ ॾांहुं अखियूं खुलियल। बदरू वेझो वियसि त ईअं लॻुसि ॼण फ़क़ीरियाणी अखियुनि में अखियूं विझी डांस पए ॾिठो। बदरू रूह ताईं कुंभी वियो। संदसि समूरी कथा ॿुधण खां पोइ मूं बदरूअ खे चयो, तूं गुमराह सां वञी मिल, उन दुबण मां निकिरण जी तोखे का वाट ॾसींदो। गुमराह नालो ॿुधी बदरू हैरान थियो। नालो ज्ञानी अथसि, माण्हू गुमराह सॾींदा अथसि। खेसि गुमराह जो ॾस पते ॾींदे चयुमि, नालो पइजी वियो अथसि गुमराह ज्ञानी। वरली कंहिंसां मिलंदो आहे, मुंहिंजो ही कार्ड वञी ॾिजांसि। पंहिंजे विज़िटिंग कार्ड ते लिखियुमि, गुमराह सम्झ त पंहिंजो पुटु मोकिले रहियो आहियां, ॾाढो मुंझी पियो आहे। बदरू भंडारी सिधो वञी गुमराह ज्ञानी सां मिलियो। सरबस्तो हवाल ॿुधण खां पोइ ज्ञानीअ मोननि मां मुंहुं कढी बदरूअ ॾांहुं ॾिठो ऐं चयो, शैतान मुख़्तलिफ़ रंगनि रूपनि में इंसान खां बुॾा कम कराईंदो आहे। तूं शैतान खे मारे छॾ, तोखे निजात मिली वेंदी। कुझु सोचींदे ॼण पको पह कंदे बदरू भंडारी उथी बीठो, झुकी गुमराह ज्ञानीअ जा पेर छुआईं, चयईं, मां शैतान खे नास करे छॾींदुसि। वञण लाइ दर ॾांहुं वधियो त गुमराह ज्ञानीअ खां पुछो, ख़बर अथई त शैतान किथे हूंदो आहे? हा मूंखे ख़बर आहे, बदरूअ चयो, मां शैतान खे तबाह करे छॾींदुसि। बदरूअ खड़ी तड़ी पासपोर्ट ठाराए वरितो। सऊदी अरब जी वीज़ा वठण में बि देरि न लॻसि। उन खां पोइ हिकु रॉकेट लॉन्चर ऐं ॿ चार रॉकेट पाण सां खणी वञण जे मंसूबे ते वीचार कयईं। जीअं जीअं वीचार कंदो रहियो, तीअं तीअं खेसि रॉकेट लॉन्चर ऐं कुझु रॉकेट पाण सां खणी वञण इम्कान खां ॿाहिरि लॻो। उन कम में इमिग्रेशन, एयरपोर्ट सिक्योरिटी ऐं पुलिस जे अमलदारनि संदसि मदद करण खां इनकार करे छॾियो। चयऊं, जोखम जो कमु आहे। बदरू भंडारी सवलाईअ सां मायूस थियण वारनि मां न हो। हिन शैतान खे पाड़ू पटे कढण जो पको पह कयो हो। दुबई, शारजाह ऐं अबूज़हबी में हिन पंहिंजनि एजेंटनि सां राब्तो कयो। को बि खेसि सऊदी अरब में कंहिं बि क़िस्म जा हथियार पहुचाए ॾियण ते राज़ी न थियो। हू खीसे में टिकेट विझी बेसब्रीअ वचां भटकंदो रहियो। का महिल अहिड़ी बि आई जो बर्तानिया वञी उतां पाणीअ जे जहाज़ में रॉकेट लॉन्चर ऐं रॉकेट खणी अरबस्तान जे बंदर ते लहण जो सोचियईं। मनसूबो बि ठाहियईं, पर बर्तानिया मां ख़ातिर ख़्वाह मोट न मिलियसि। नेट रवानगीअ जो ॾींहुं सिरत ते अची पहुतसि। दिलि मन हणंदे एयरपोर्ट पहुतो। इमिग्रेशन ऐं एयरपोर्ट जे ॿिए अमले खेसि खिली खिकारियो। खेसि मान ॾिनऊं। जहाज़ में चढ़ण जे ऐलान खां अॻु हू डिपार्चर लाउंज जी नवेकली कुंड में गुमसुम वेठो रहियो। बसि कंहिं महिल मुठियूं बकोड़े वरी ढरियूं करे पई छॾियईं। जहाज़ में दाख़िल थियण जो ऐलान थियो। बदरू भंडारी सभिनी मुसाफ़िरनि खां आख़िर में जहाज़ लाइ रवानो थियो। जहाज़ में दाख़िल थी सीट बेल्ट ॿधी पंहिंजी सीट ते वेही रहियो। 2.5-3 कलाकनि जे सफ़र में बदरूअ न कुझु खाधो ऐं न पीतो, न ई हिन कंहिं सां ॻाल्हायो। चुपचाप वेठो रहियो। जदे जी एयरपोर्ट खां होटल जी मर्सिडीज़ गाॾी खेसि मक्का मुकरमा वठी आई। होटल में संदसि कमरो अॻुवाट बुक थियल हो। हिन हिकु ॿिनि कागज़नि ते सही कई ऐं चाबियूं वठी पंहिंजे कमरे में वञी लेटियो। अखियूं फाड़े छत ॾांहुं ॾिसंदो रहियो। अलाए केॾी महिल घेरट आयसि, निंड खणी वियसि। 7-8 कलाकनि खां पोइ अखि खुलियसि।
बाथरूम में वञी थधे पाणीअ जे शावर हेठां बीह रहियो। जॾहिं कुंबड़ी वठी वियसि तॾहिं ॿाहिरि आयो। नेरन कमरे ते घुरायईं। नेरन करे चांहि जो कोप खणी हू बालकोनीअ में वञी बीठो। उमिरि लाइ आयल भांत भांत जे रंग ऐं नस्ल जा माण्हू अलाह जे घर तौबा तायब थियण लाइ काबतुल्ला ॾांहुं पई विया। कुझु माण्हू खे बदरूअ रोईंदे ऐं आसमान ॾांहुं हथ उभा करे ॿाॾाईंदे ॾिठो। कमरे जो दर बंदि करे बदरू भंडारी हेठि होटल जी लाबीअ में वञी बीठो। काउंटर तां मुक़दस जायुनि जा ब्रोशर खयईं। लाबीअ में हिकु तरफ़ रखियल सोफ़ा ते वेही ब्रोशर पढ़ी वरिताईं ऐं वेड़े सिड़े खीसे में विधाईं। होटल खां ॿाहिरि अची बाज़ार मां वॾी गोथरी ख़रीद कयईं ऐं मक्का मुकरमा खां ॿाहिरि शैतान जे ठुल जो रुख कयईं। ॾींहुं ततल न हो पर पघर में शल थी वियो। परियां खेसि जीअं ई ठुल नज़र आयो, हिन वॾी वाक शैतान खे गारियूं ॾियणु शुरू कयूं। जेतिरियूं गारियूं यादि शैतान खे ॾींदो वियो। उन दौरान ओसे पासे खां वॾा पथर खणी गोथरी में विझंदो वियो, तांजो शैतान जे ठुल सां वञी आम्हूं साम्हूं थियो। रखी ॿिन्ही हथनि सां शैतान खे घरड़े भूंडा ॾिनाई। पोइ पेरनि मां बूट लाइ ॿई पादर ठुल खे उछलाए आईं। जुनून वकोड़े वियुसि। गोथरीअ मां पथर कढी ठुल ते वसाइण लॻो। पथर हणी हणी गोथरी खाली करे छॾियईं। पोइ ओसे पासे पयल पथरियूं खणी शैतान जे ठुल खे हणणु शुरू कयईं। शैतान जे अलामती ठुल खे पथर ऐं पथरियूं हणंदे सिजु लही वियुसि। थकिजी चूर थी पियो। पघर में कपिड़ा लटा ऐं अंग अंग आलो थी पियुसि। सिजु लहण खां पोइ वापसि वरियो। पेरें उघाड़ो पथरनि जबलनि ऐं टकरनि तां हलंदो रहियो। शहर ताईं पेर पथूं थी पियसि। हिकु दुकान तां स्पेन जो नरम चपल वठी पाए छॾियईं। होटल जी लाबीअ में दाख़िल थियो त सभिनी हैरत वञा डांस ॾिठो। रिसेप्शन तां पंहिंजे कमरे जी चाबी वरिताईं। कमरे में दाख़िल थियण खां पोइ सिधो बाथरूम में वञी कपड़नि समेत शावर हेठां बीह रहियो। बदरू भंडारी जे बारे में एतिरी क़दर तफ़सील सां ॻाल्हियूं मां उन करे अव्हां खे ॿुधाए रहियो आहियां जो गुमराह ज्ञानी खेसि रोज़ानो डायरी लिखण जी हिदायत कई हुई, जेका खेसि आईने जो कमु ॾींदी। हू जॾहिं डायरी उथलाईंदो तॾहिं डायरी जे आईने में खेसि पंहिंजी असली शक्ल नज़र ईंदी। बदरू पंहिंजी वसियत मुताबिक़ समूरियूं डायरियूं मूंखे ॾेई वियो आहे। उहो ई सबबु आहे जो तफ़सील सां मां संदसि अहवाल अव्हां खे ॿुधाए रहियो आहियां। सऊदीया में रहण लाइ बदरू भंडारी वटि 15 ॾींहं जी वीज़ा हुई। हू 15 ॾींहं लाॻीतो होटल जे कमरे में नेरन करे गोथरी खणी शैतान खे संसार करण लाइ रवानो थींदो हो। शैतान खे कचियूं गारियूं ऐं भूंडा ॾेई जुनून में ठुल खे पत्थर पथरियूं ऐं पादर हणी पघर में शल थी हीणो साणो ऐं थकल बदरू सिज लथे खां पोइ होटल जे कमरे में पहुची कपड़नि समेत थधे पाणी जे शावर हेठां वञी बीह रहंदो हो। वीज़ा जो मुदो पूरो थियो। बदरू भंडारी वापसि वञण लाइ जहाज़ में सवार थियो। कराची पहुचण ताईं न कुझु खाधाई न पीताई ऐं न ई कंहिंसां ॻाल्हाई। गुमसुम वेठो रहियो। थकल अहिड़ो जो वेठे वेठे निंड खणी पए विया। एयरपोर्ट ते इमिग्रेशन वारा ऐं ॿियो अमलो बदरूअ खे बदहाल ॾिसी ॾाढो हैरान थिया। सभिनी खे बेहद थकल पए लॻो। हिन एयरपोर्ट ते कंहिंसां न ॻाल्हायो, पंहिंजे माण्हुनि सां रवानो थी वियो। बदरूअ जे बारे में वधीक फिक्र संदसि साथियुनि खे थी पियो। हिन पंहिंजे कम ऐं कारोबार जे बारे में कंहिंखां कुझु न पुछो। कंहिं ॿुधाइण बि चाहियो त हिनखे चुप कराए छॾियईं। संदसि तबियत में आयल तब्दीली सभिनी खे परेशान करे विधो। 5 ॾींहं हिकु विफ़ाक़ी वज़ीर घर आयुसि। उमिरि जी सहादत हासिल करण लाइ खेसि मुबारकूं ॾिनाई ऐं पोइ चयईं, कोरंगी क्रीक भरिसां तो जेको ॻोठ खाली करायो हो, तंहिंमें कुझु कुटुंब बारेचन बची मोटी आया आहिनि। मुंहिंजनि इंजीनियरिंग खे कमु करणु नथा ॾियनि। बदरूअ कुझु सोचींदे चयो, सरकार मूं इहो कमु छॾे ॾिनो आहे। चरियो थियो आहीं छा? कमकार को छॾिबो आहे छा? विफ़ाक़ी वज़ीर चयो। उमिरि करण जो मतिलबु इहो न आहे त तूं कमकार छॾे हथ हथ ते रखी वेही रहीं। मियां होश कर, असांजा किरोड़े रुपया हिन प्रोजेक्ट में लॻल आहिनि। प्लाज़ा ठहंदा, शॉपिंग मॉल ठहंदा, का मामूली ॻाल्हि त न आहे। ॿिया 3 वज़ीर ऐं 2-3 MNA हुन कम में मूंसां शरीक आहिनि। बदरू भंडारी ॿिन्ही हथनि में मथो झले चुपचाप वेठो रहियो। वज़ीर पासे खां वञी बीठुसि। चयईंसि, असीं बि त उमिरि ते वेंदा आहियूं, हज कंदा आहियूं। असां पंहिंजूं ज़िमेदारियूं ऐं कमकार छॾे ॾिना आहिनि छा? जेकॾहिं ईअं करियूं त पोइ सरकार जो कमु कीअं हलंदो? हीउ मुल्क कीअं हलंदो? बदरू कंधु मथे खणी वज़ीर ॾांहुं ॾिठो। वज़ीर चयो, दीन जा कम पंहिंजी जाइ ते ऐं दुनिया जा कम पंहिंजी जाइ ते। ॿिन्ही कमनि खे विछड़ाइजे न, अलॻि अलॻि रखिजे, उन में ई आफ़ियत आहे। बदरू वरी ॿीहर वज़ीर खे ॻोठ खाली कराए ॾिनो। उन कम में वॾो ॻोठ थियो, गमसान थियो। औरतुनि ऐं ॿारनि जो रोज़ राड़ो थियो। मर्दनि जा मथा फाटा। बदरू खे पिटूं पराता मिलिया। औरतुनि जूं आहूं ऐं ज़ारियूं, ॿारनि जो रोज़ ऐं रड़ियूं, पिटूं ऐं पराता।
बदरूअ जो पीछो कंदा रहिया। खिस उथंदे वेहंदे सुम्हंदे ऐं जागंदे पारातुनि जा पड़ला ॿुधण में पिया आया। अजनि मां उथाण जा मंज़र अखियुनि वारो फ्री फ्री पिया आयसि। निंड फिटी वियसि, मानी न वणियसि, गिरह निड़ीअ मां न लथुसि। अणुथानेन क्यों थी पियो, गुमराह ज्ञानीअ ॾांहुं वियो। समूरी कैफ़ियत बयानु करण खां पोइ पुछियईं, शैतान मुंहिंजी जिन छो नथो छॾे? गयानी वराणियो, जेसीं ताईं शैतान खे न मारींदे तेसीं ताईं शैतान तोखां बुॾा कम कराईंदो रहंदो। बदरूअ चयो, 15 ॾींहं लागी तो मूं शैतान खे संसार कयो हो। गुमराह ज्ञानी पुछियुसि, यादि अथई मूं तोखां पुछियो त ख़बर अथई त शैतान किथे आहे? तॾहिं तूं इहो चई रवानो थी वियो ऐं त हा मूंखे ख़बर आहे त शैतान किथे आहे, यादि अथई? बदरूअ हैरत वचां गुमराह ज्ञानी ॾांहुं ॾिसंदे चयो, हा मूंखे यादि आहे, पर तोखे ख़बर न हुई। ज्ञानी बदरू भंडारी जे साम्हूं वञी बीठो, संदसि सीने ते हथु रखंदे चयईं, शैतान हिते रहंदो आहे, असांजे वजूद में हूंदो आहे। बदरू वाइड़ो थी वियो, उतां बिना मोकिलाइण जे हलियो वियो। पंहिंजे सीने ते मुकूं हणंदो रहियो, पंहिंजा वार पटींदो रहियो, पाण खे घरड़े भूंडा ॾींदो रहियो। अधरात दारे मूं वटि आयो, हथ में गोथरी हुअसि। उन महिल बि पाण खे सीने ते मुकूं पे हयईं। हिन में मुंहिंजूं डायरियूं आहिनि, चयईं, मोकिलण आयो आहियां, वञा थो। पुछियोमांसि केॾां? वराणई, पंहिंजे वजूद में वेठल शैतान खे संसार करण। पुछियुमि, कॾहिं मोटंदे? चयईं, शैतान खे नास करण खां पोइ। मुंहिंजो हथु चुमी मूंखे पेरें पई। बदरू भंडारी हलियो वियो। उन ॻाल्हि खे वरिह विहामी विया आहिनि। कंहिंखे बि ख़बर कोन्हे त बदरू भंडारी किथे आहे।